अपडेट कयूं ब्रेकिंग न्यूज़ है। हैदराबाद में सिंध अवामी फोरम पारा सिंध पब्लिक सर्विस कमीशन खिलाफ एहतजाजी तहरीक जो ऐलान किया है। अहम खबर है अवां सां शेयर कंदासीं। फोरम के चेयरमैन हबीब जतोई KB लगारी ऐं हैदराबाद जो प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज किया है। ब्रेकिंग न्यूज़ है हैदराबाद का अवां सां शेयर कंदासीं। सिंध अवामी फोरम पारा सिंध पब्लिक सर्विस कमीशन खिलाफ एहतजाजी तहरीक जो ऐलान किया है। अहम खबर है अवां सां शेयर कंदासीं। फोरम के चेयरमैन हबीब जतोई KB लगारी ऐं हैदराबाद जो प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज किया है। खबर अवां सां शेयर कर रहा हूँ। अहम खबर है हैदराबाद का सिंध अवामी फोरम पारा सिंध पब्लिक सर्विस कमीशन खिलाफ एहतजाजी तहरीक जो ऐलान किया है। फोरम के चेयरमैन हबीब जतोई KB लगारी ऐं हैदराबाद प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज किया है। अपडेट कयूं पिया। अहम खबर है हैदराबाद में सिंध अवामी फोरम पारा सिंध पब्लिक सर्विस कमीशन खिलाफ एहतजाजी तहरीक जो ऐलान किया है। फोरम के चेयरमैन हबीब जतोई KB लगारी ऐं हैदराबाद प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज किया है। तफ़सील मालूम कंदासीं साकिब कुबर खां। जी साकिब, अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी बिल्कुल, मां खे ॿुधाईंदो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में जेको आहे मनपसंद माण्हुनि खे नौकरियूं ॾियणु ऐं उन में जेको आहे पैसनि जे एवज़ नौकरियूं विकिरो करण खिलाफ़ सिंध अवामी फोरम पारां जेको आहे प्रेस क्लब ॿाहिरां हबीब जतोई जो चेयरमैन आहे उनजी अॻुवाणी में जेको आहे एहतजाजी रैली कढी वई आहे। उन रैली में हिन जो चवणु आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां जेको आहे 90 मार्कूं खणंदड़ शागिर्दनि खे फेल ॾेखारियो वियो आहे ऐं मनपसंद माण्हू खां पैसा वठी उन्हनि खे पास कयो वियो आहे। म्यूनिसिपल ऑफिसर जूं ऐं समेत जेके मुख़्तलिफ़ पोस्टुनि लाइ जेके अप्लाई कयो शागिर्दनि उन्हनि खे आर्डर ॾिना विया आहिनि ऐं जेके अहल शागिर्दनि उन्हनि खे नाअहल करे उन्हनि खे फेल कयो वियो आहे ऐं उन्हनि खे आर्डर न ॾिना विया आहिनि। इन खां अलावा हिन जो चवणु आहे त असां पूरी सिंध में जेको आहे इहा मुहिम हलाई आहे ऐं मुख़्तलिफ़ तारीख़ुनि ते जेको आहे हिन ऐलान कंदे चयो आहे त पहिरीं नवंबर खां जेको आहे असां मुख़्तलिफ़ सिंध जे हर शहरनि में जेको आहे एहतजाजी मुज़ाहिरो कंदासीं। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ख़िलाफ़ जेको आहे कार्रवाई कई वेंदी ऐं जेके मेंबरान आहिनि उहे उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे ऐं जेके बि आर्डर कया वञनि उहे फौरी तौर ते कैंसिल कराए ऐं जेके हक़दार आहिनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे उम्मीदवार उन्हनि खे जेके आहिनि उहे आर्डर ॾिना वञनि। जी।